आदाब 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 बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह फकीर डे खबर को आयो वियो बाबा पहिरियां तव्हां पहुचंदो तॾहिं को ॿियो ईंदो नी हाँ अल्लाह मालिक अची वेंदो को न को बस बाबा सोरियूं था इंशाअल्लाह खबर आना वेहूं था दरगाह ते गरीबी लगी पया कोरोना लगी ओ पया तो आन 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 हक 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 वो तो पतो जान पतो तव्हां कीअं हिते पहुतो भला पतल फ़कीर थी वियो बस साईं यो न पुछ वॾो राज़ आहे वॾो राजा हाँ हाँ साईं माशाअल्लाह माशाअल्लाह अल्लाह तव्हांखे इज़त बख़्शी आहे पहिरियां त को कारोबार ई कोन कंदा हुयो रोडनि ते फिरंदा हो बिल्कुल साईं हाणे तोखे छा ॿुधायां सॼी जेका महिनत आहे न मुंहिंजी इहा सॼी इनायत जी इनायत जी उहो वरी कीअं मां साईं रोलो हुयसि सफ़ा हिकिड़ो पोइ मूंखे ॿुधाई बाबा हीअं कर पोइ कमाए सफ़ा अमीर थी वेंदे माशाअल्लाह माना तो कम वॾो फ़कीर इनायत आहे बसि इहो तूं थो सम्झी मां नथो सम्झां माशाअल्लाह माशाअल्लाह अड़ी कहर थियो छा थियो ताईज़े नो बुक चोरा भॼ आंदो कोन थी इहो तुंहिंजो कमु आहे मुंहिंजो आहे त मुंहिंजो कमु मथां खीसे में हुजे वारो कर वारो ॾिस न त को अची वियो त फंस पेन त आहे तावीज़ खपनि न करामत पूरी आहे असां वारी बीहे भला बुक खयों अचां ॾिस न त वॾे फ़कीर खे घुरायां हाज़ुर हाज़ुर आयो आयो दम तो हले बाबा हल जरा हज वारो कर लिखे वठ लिखियल हुजनि भाई लिख जा हडों वारा को होडों वारा बा कितने चाहती हो इतने बार को ये तो कोरोना जो मरीज लगे तो अब ही रस्तो सीधो वठी वञे अॻियां तुंहिंजी मंज़िल वेझे हुई छा ॻाल्हि आहे बाबा अब मुझे दिल जी उम्मीद पूरी कर हाँ मुझे दिल जी उम्मीद पूरी कर फ़कीर तव्हांखे मौक़ो कोन थींदी नी दिलि जी उमेद पूरी हिन जी होॾों वरी हूंदी होॾों अब कहिड़ी दिलि जी उमेद थी अब बस एक मजबूरी आने वधिक ता फकीर वॾा पोतल आयो पहुची कर मूंखे वेझे वेझे फ़कीर जे पेरनि में केर न भागा वॾो हेठि हेठि सिर खणी न हेठि सिर झुका दिल जी उम्मीद पूरी थी वई हाँ समझी वियासीं तुंहिंजी दिलि जी उमेद तोखे दोस्त खपे हाँ इतने मर पर देर है न अञा मथे कंदो वधंदो हल साईं अबा तोखे तावीज़ ॾियूं था पर ही पीअण जो तावीज़ अथई जेॾी महिल निंड अचई न निंड अचण खां पोइ फौरन पी छॾिजांइ
ये फांसी पवदावरी न वरी उठा आग में ठोके थे जा अच्छा हमरे दे बिस्मिल्लाह तू घर पहुंच दोस्त तुझे पूरा लाइन लगी पे होंदी हां दुआ कर फकीर दुआ करी हल 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 हेल दवा जो पैसा हाथ में कोन खाली टोपी फबिया अल्लाह करे को मालदार अचे बाकी अमीर जी को फांसी ना तो बेड़ा ही पार थी अल्लाह मालिका बस तमा थोड़ी झुंड हाणो लगो ही कोन ता को फकीर आयो जने जलाल चांडे बैठो कीमत भी तो विच अवाम आसरे में तो जान तो गाए हां ये फकीर तो लगे न मानो सिंधी टोपी हेडो नग मुछू बाबा तो के केड़ी का फैशन आयो फैशन फकीरन जा थोरे ना अता साजी ही वरी खुटी ते पन हेना ते फकीर वाला सरे औरते बस 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 थोरो औरते अच्छे थे अबा अबा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम फकीर साईं केड़ा हाल बाबा हेठ हेठ ए फकीर लतो छोड़ हेठ हेठ वे फकीर के पैरन में वे अच्छा हां हेदो यार मुझे कमरो फातो है अरे हेडा का हेडा बेस्ता हाल एतबार ना है मुके सा छा चलावे यार कब फातो अल्लाह करे दियो असा के हुकुम कर औलाद तो दे यार यो दम आण मजे के धकदा झड़ू हो जाए यो करे मधुरा मुके वटियो हां एड़ा भला जो देते जो यादा बाबा फकीर पेरा दम कंदो हां पो दम कंदो हां पो बारींदो औलाद इंदो अगर औलाद न इंदो बाबा पानी दो होते बाबा साहिब माशाल्लाह पर यो बाबा औलाद हुकुम कपे हां यो हिकड़ो मिनट हिन के तावीज दियो पेरा पैसा सा के दियो अगे गरबत लगी ये थोड़ई थी तो यो मुराद को मिलनी बाबा पर अध कम थे न आसरो थे अद मुराद मत दे हां अध दीदार मुराद का उठे बाकी कमड़ो थे अरे 1000 दे भाई मेरा कमरू के करे दे कसम थयो दे तो के पुठी पुटो राग्या पोया हिके धक में टे होडो अदम नाचन हेडो इंदा इंदा सलाए कम थी वजे वाला 1000 के सिर वजे तो सुनी सिर दई छे अला ठीक है पर कम थे वाला थींदो बिस्तावी तावीज दियो लेकिन सही मेरा पर्ची लिख सही तावीज किताब खोल मालिक का दो कठे यार ये थोड़े थी तो ये थोड़े अध कम तो करे रे भला वो भी ईमान थे 1000 दियोदा यार ये न कर अला पांच आवे तुझी को कौन गाया यो छातो करी चंगी तरह लिख हां एने छातो इशारो नी मुखे इशारो दे मां कम पटन तू तो रही हां जोली जल जोली रने ये तो रात में जने में अदा 1000 दे वन यार ये अरे छटर सही ना 1000 1000 तो लख कुर्बान अरे हां ये हाय सोनी हाय हाय ए खुदा का मैं हल असलिया नकलिया चेक करे वठा जाई पे ठाऊ सोना दियो का बाबा हां असलिया पक्का तारीख लिखी जा निकरो तो यार मिल जा बस थियो हां करो तो हाय हाय हाय
तावीज़ गुम थियो चुरा लबी वियो लबी वियो ता घर पहुंचो औलाद पेरा पहुंचे जन्म खाए तो खपो कराए ते हजार दे सर में ते सुना तू थोड़ा ही पड़ी ना चुरा बियो लगो तो बस मेहरबानी थी वेंदी छोकरा तू जी मेहनत आ बा बस बाबा तहां जी कुछ मेहनत आज दिहाड़ी लगी वई है वरी अल्लाह माने का हिम्मत दम हणो त ॿ टे ॿिया बाचा अरे भाई हो जा हाय अचे थो कमदार हिकिड़ो मुंहिंजे ख्याल में ही पूरो आ जवान आहे छा भई टई पैशन कयो अथव त हिन ते वॾो दम हणणो पवंदो मूंखे लॻे थो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाबा ये किथे हिकड़ी जगह ते अब मां बुधो हिते को तोतल ला धोतल फकीर वेठो आ अरे धोतल ना है बागा पोतल फकीरा काता जो पोतल दातू जो मोरे जो ही आसमानन पे पोतल फकीरा अच्छा पेर हेठ में बेही गेला हेठ ई सटडा बंडा सट सा खोप दो तने बागा फकीर जामे में आई छा खपई मुखे हां मुंजो मसलो करवा छा थिवा वडो करवा बुधाट सही रिजी मिले अरे तो बुधान माई नथी मिले तो शादी कराइना होता है माई बैठो मिले छा के वडा वस के माई ठुप नथी मिले पैसा घणा अरे हां बेजो थी फकीर जी बेजो थी पैर चुम पैर चुम खा बरोबर माई बैठे इन न फालन सा शक्ल दिस हे देखन दर हे दे दिस फकीर मिनट छा हेठ दिस तू आई छा पातल अथव इज्जत भई पट खो तो जो अरे आवाज कोटिया था वीआईपी वाह मिट दो था पेरा मानू दींदो मुराद वो बाकी कम बात में कहीं छतो ॿियो छा अथस खमीस दस ला जवाब सफा मिंट अब भाई बटना खोल जा पई चुप गलाए न चुप माई वठड़ी दे न चुप खामोश मथा सारो तो अचे ला खमीस ला सारे के छद सारो ई दो तरी ठगी दो ला खमीस ई तो सही बना मारी ने छा देण ला ला हाय नहीं फकीर है ॿियो छा अथस कौन बदल तो वीआईपी ये ना मिंट ये ना ये आंदे मुंहिंजो पुलिस ये तो अरे फकीर ये तो